अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। अच्छा, हिन वीडियो में असां तव्हांखे जेको सो कुझु व्यूज़ जेके आहिनि, पेज लेआउट जेके आहिनि, उहो तव्हांखे सम्झाइबा। दोस्तों, ये माइक्रोसॉफ्ट एक्सेल जी स्टूडेंट्स वारी साॻी फाइल जेको सो सिलेक्ट कई अथऊं, जेका पोइ हिन वीडियो में असीं ठाहे आया आहियूं। हाणे हिन खे हीउ जेको बेसिकली जेको बाय डिफॉल्ट जेको शो थिए पियो असांखे व्यू न आहे, इहो नॉर्मल व्यू आहे। ठीकु आहे, नॉर्मल व्यू। असीं व्यू खे हितां चेंज करे सघूं था। व्यू मां वञो ऐं हीउ ॾिसो पेज ब्रेक। दोस्तनि, पेज ब्रेक व्यू सां छा थींदो असांखे ॿुधाए पियो त जॾहिं तव्हां प्रिंट कंदो न, त हुन में तव्हांजो हीउ 1 पेज, हीउ 2 पेज, यानी कि हीअ जेका शीट असांजी आहे न, इहा 2 पेजनि में असांखे प्रिंट थी मिलंदी। हाणे हीउ जेको पेज ब्रेक प्रीव्यू तॾहिं कम जो आहे, ॾिसो जॾहिं असां मल्टी जेको शीट हिकिड़ी तमामु जेको वॾी हुजे वेकर में या हाइट में, त पोइ असांखे ख़बर पवंदी न घणा पेज असां प्रिंट थियनि था। ॿियो असांखे जेकॾहिं हीउ त पेज ब्रेक प्रीव्यू आहे, असां पेज लेआउट जॾहिं क्लिक कंदासीं त हीउ बाक़ाइदा असांखे प्रिंट लेआउट में असांखे लुक खणी ॾियो। हिते तव्हां पंहिंजो पेज सेट करे हिकिड़े हंधि ते आणे सघोसि था पेज ते। पंहिंजी शीट खे कीअं आणिजो उहो तव्हांखे ॿुधायूंसि था। हिन में ॾिसो हाणे मथां जेको थी पेज हाणे शो कराए पियो न, त हिन में असीं कुझु अहिड़ा आइटम जेके असांखे ज़ाहिर करे सघूं था या गाइब करे सघूं था। ॾिसो रूलर आहे। रूलर छा हो, हीउ ॾिसो हिकिड़ो मथां जेको सो मेजरमेंट जेको इहो रूलर आहे न, हाणे हिन ते क्लिक कंदासीं, हिते शो थिए पियो। ॾिसो वर्टिकली बि शो थिए पियो, हीउ वर्टिकली, हीउ हॉरिजॉन्टली बि शो थिए थो। हिन मां असांखे ॿुधाए पियो त केतिरा इंचिस जेको सो वेकर आहे, केतिरी इंच हाइट आहे। ठीकु आहे, रूलर आहे। हिते गाइडलाइंस तव्हां शो करणु चाहियो था या हाइड करणु चाहियो था, हीउ ॾिसो, हीअ जेकी गाइडलाइंस आहिनि शो करणु चाहियो था या हाइड करणु चाहियो था। उनखे अलावा फार्मूला बार, ही फार्मूला बार वारी सॼी पटी जेकॾहिं तव्हां गाइब करणु चाहियो था, फार्मूला वग़ैरह गाइब थी वियो। हेडिंग्स तव्हां गाइब करणु चाहियो था, A B C जेको कॉलम्स हेडिंग आहिनि, ऐं हितां जेको सही रोज़ जेके हेडर आहिनि, इहे हेडिंग्स तव्हां गाइब करणु चाहियो था। ॾिसो हेडिंग्स हुई। हाणे असांखे एज़ ए नॉर्मल पेज शो कराए पियो। असां रूलर गाइब करणु चाहियो था त रूलर गाइब करे छॾियोसि। त दोस्तों, इहे 3 व्यूज़ जेके असांखे माइक्रोसॉफ्ट एक्सेल ॾिए थो, नॉर्मल व्यू ॾिए थो, पेज ब्रेक प्रीव्यू ॾिए थो, ऐं पेज लेआउट प्रीव्यू ॾिए थो। हाणे हीअ जेके आहिनि, इहे 3 असांखे व्यूज़ ॾिए थो। उनखे अलावा असीं नॉर्मल व्यू में हूंदे जॾहिं असां तमामु घणी वॾी शीट हुजे, उनखे असीं हाणे ॾिसो न, जेकॾहिं असीं ज़ूम वॾो था करियूंसि, त असीं ॾिसो पेज खे किथे हिसाब सां वधीक जेको सो ॾिसी सघूंसि था। फ़ॉन्ट वग़ैरह वॾा असांखे नज़र ईंदा। पेज ज़ूम करणु ऐं पेज जेको हिते हीउ ज़ूम वारो जेको न, इहा आहे। असीं पंहिंजे हिकिड़े मख़सूस सिलेक्शन ते बि असीं हिनखे ज़ूम करे सघूं था। मसइलनि असीं चाहियूं था त हितां खां वठी हीअ असांखे हीअ जेको एरिया न, सिर्फ़ु असांखे ज़ूम में इहो असांखे मिले। तव्हां लिख करो ज़ूम टू सिलेक्शन, ॾिसो तव्हां ज़ूम टू सिलेक्शन में अची विया। 100% में 100% तव्हांखे फुल शो कराए पियो ज़ूम टू सिलेक्शन में। वरी ॾिसो, अच्छा हिन बार छा आहे, असां सेल जेको न उन ते क्लिक हुआसीं, उन करे ज़ूम टू सिलेक्शन में असां 100 ते जेका असीं सिलेक्शन रखंदासीं, हितां ॾिसो केतिरी तव्हां सिलेक्शन रखणु चाहियो था। जस्ट ही 2 ज़ूम टू सिलेक्शन में तव्हांखे इहे शो कराईंदो। ऐं जेकॾहिं 100% ज़ूम कंदो त ॾिसो हीअ आहे। हाणे हिते हिकिड़े सेल ते क्लिक कयल हूंदो आहे, असीं जेको असांखे वरी कंदा आहियूं ज़ूम टू सिलेक्शन में, त पोइ उहो सेल ई शो कराए थो। त दोस्तों, ख़बर पइजी वई तव्हांखे ज़ूम करणु आहे कीअं कजे ज़ूम। पेज लेआउट बि तव्हांखे ख़बर पइजी। हाणे असीं तव्हांखे हीउ फ्रीज़ जो ऑप्शन हिकिड़ो ॿुधाईंदासीं कि कीअं फ्रीज़ कबो। सपोज़ हाणे ॾिसो, मथां जेके आहिनि हीअ हाणे डेटा असांखे आहे हिकिड़े पेज ते असांखे शो थिए पई। असीं हिनखे थोरो फ़ॉन्ट वग़ैरह वधाईंदासीं, ऐं हिन जी जेका विड्थ आहे न, सॉरी हाइट जेका आहे रोज़ जी, हिन रोड जी हाइट खे वधायूं था जीअं असांखे शीट थोरी वॾी जेको सो नज़र अचे। रो हाइट किथे कॉलम विड्थ न, रो हाइट आहे, इहा रो हाइट आहे 18 ते आहे, त 18 ते असीं जेको सिनखे करियोसि था, सपोज़ 25 ते करियोसि। आई थिंक तॾहिं बि काफ़ी वॾी थींदी, लेकिन 30 ते असीं करियोसि। हा, त हाणे ॾिसो काफ़ी जेको सो पेज वॾो थी वियो आहे। असीं इनखे जेको सो हेतिरी सिलेक्शन ते असीं आणियोसि था इनखे ज़ूम में, यानी त जेतिरी जेका ही वेकर न, असीं ओतिरी ज़ूम में। त हाणे हीउ ॾिसो, जॾहिं असीं मथे करियूं था न, तॾहिं छा थो थिए, हिन जो जेको हीउ हेडर आहे न, इहो गाइब थी वञे थो। असीं चाहियूं था इहो गाइब न थिए, छो त असांखे ख़बर पए थी त ही सपोज़ ही मार्क्स छा जा आहिनि, छा जा आहिनि, त उन करे मथे जेका हेडर उनखे असीं फ्रीज़ था करे छॾियोसि। क्लिक करोसि फ्रीज़ पैन ते, छा थो करे, फ्रीज़ पैन्स जेको असां सिलेक्ट कयो आहे उहो फ्रीज़ करोसि, या फर्स्ट कॉलम आहे या टॉप रो, असीं जेको फ्रीज़ पैन्स करियूंसि था।
अच्छा दोस्तों, ही जेको न मथे जेको सिलेक्ट थियल आहे उन करे असांजो फ्रीज़ थी वियो। फ़िलहाल इनखे असीं अनफ्रीज़ था करियोसि। थोरी ट्रिक सम्झोसि। जेको असांखे फ्रीज़ करिणो आहे न, हेडर फ्रीज़ करिणो आहे, उन करे हेठी लाइन ते क्लिक करे ऐं हिनखे फ्रीज़ करियोसि। छो त पोइ हाणे मथे जेको ही पेन आहे न, इहो फ्रीज़ थी वियो आहे असांजो। ॾिसो फ्रीज़ थी वियो आहे। इहो हिते ई रहंदो, असांजी डेटा बाक़ी स्क्रॉल कंदी रहे, लेकिन इहो फ्रीज़ थी वेंदो आहे। अनफ्रीज़ करण जे लाइ सिलेक्शन करे ऐं हीउ ॾिसोसि फ्रीज़ खे अनफ्रीज़ करे छॾियोसि त हीउ अनफ्रीज़ थी वेंदो। अच्छा दोस्तों, साॻी रीति असीं जेको सो कॉलम खे बि कंहिंखे फ्रीज़ करे सघूं था। जेके असीं कॉलम चाहियूं असीं फ्रीज़ करे सघूं था। हाणे हिन कॉलम खां चऊं था त बाक़ी हिते फ्रीज़ थी वञे हेतिरे ताईं, त असीं जेको सो फ्रीज़ ते क्लिक कंदासीं ऐं लिखो फ्रीज़ पेन्स। ॾिसो हिन पासे वारो कॉलम में फ्रीज़ थी वियो ऐं असीं स्क्रॉल केतिरो करूं। अनफ्रीज़ करण जे लाइ वरी बि इहो ज़ूम टू फिट करे छॾियोसीं। हाणे अनफ्रीज़ करण जे लाइ अनफ्रीज़ ही दोस्तों टॉप रो खे फ्रीज़ करण तव्हांखे सेखारियोसि, कॉलम तव्हांखे फ्रीज़ करण सेखारियोसीं। हिन में असां पेज जेके आहिनि से हिन में जेके बेसिक ऑप्शन्स आहिनि, जेके व्यूज़ आहिनि, उहे तव्हां ॾिसा। हिन वीडियो में दोस्तों एतिरो ई। नेक्स्ट वीडियो में तव्हांखे प्रिंटिंग लाइ वधीक ऑप्शन जेको सो उहो ॿुधाए वेंदा इंशाअल्लाह।